बडाणी में 10 मुहर्रमुल हराम के सिलसिले में 4 खां मथे मातमी जलूस मुख़्तलिफ़ दरगाहनि इमाम बारगाहनि में बरामद थिया, जेके शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे अल हुसैनी इमाम बारगाह में गॾु थिया, जेके जलूस की सूरत में बडाणी शहर के अल मुर्जा चौक पहुता। आज़ादारनि सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी कई। मातमी जलूस सबब शहर लबेक या हुसैन के नारनि सां गूंजी उथियो। उन मौके ते आज़ादारनि काश न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ये डी मौला हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जो है, 10 मुहर्रम है, इनके 1400 साल थी चुका है। ये असांजा मोमिन आज़ादार गर्मी में और पाँचो सर्दी में न रुकंदा आहिनि। जी हर साल इमाम बारगाह बडाणी खां निकिरंदो आहे जलूस। हर साल जो इहो आहे हुसैन मौला हुसैन जो मिशन आहे यज़ीज़ के ख़िलाफ़। वो हर साल इंशाल्लाह जेतिरे ताईं आज़ादारनि जी ज़िंदगी आहे इंशाल्लाह हलंदो रहंदो, रवां ऐं दवा रहंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या अहल बैत नबूवत वस्सलातु वस्सलामु अला मुहम्मद व आले बैत तय्यबीन ताहिरीन। जियां त अॼु असांजो हीउ जलूस यज़ीज़ जे ख़िलाफ़ ऐं हक़ जे सां गॾु आहियूं ऐं बातिल जे ख़िलाफ़ आहियूं। हीअ असांजो एतिजाज यज़ीज़ जे ख़िलाफ़ आहे ऐं मज़लूम इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां सभु गॾु आहियूं ऐं उनजे जेको आहे त पैरोकार आहियूं ऐं उनजे जेको आहे त मञण वारा आहियूं। असां यज़ीज़ ऐं यज़ीज़ जे हामियुनि ते बेशुमार करण वारा आहियूं। कोटी माशाअल्लाह तमामु बहितरीन आहे। सिक्योरिटी आहे असांजे तक़रीबन 100 पुलिस वारा आहिनि, ऑफिसर हेड कांस्टेबल एएसआई ऑफिसर अलॻि आहिनि ऐं रेंजर जा जवान भी गॾु आहिनि। रेंजर जो कप्तान साहब भी गॾु आहे। 2 गाॾियूं रेंजर जूं आहिनि जेके हिकु जलूस जे अॻियां आहे असां सां गॾु आहे। पोयों जेको एसएचओ साहब बडाणी ख़ुदि कवर करे थो। पोयों भी रेंजर जा जवान आहिनि और चारों तरफ़ जेके पुलिस जा माण्हू मथे जाइन ते छत। जलूस की सिक्योरिटी लाइ पुलिस इंतजामिया पारां इंतजाम सख्त कया विया। दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता सील कया विया। जलूस रिवायती रस्तनि तां थींदे अल जाफरिया इमाम बारगाह शहनशाह ते इक़्तिदाम पज़ी थियो। कैमरामैन फरहान भुट्टे सां गॾु सदरुद्दीन भुट्टो, काश न्यूज़ बडाणी।